नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त मिठी में सिविल सोसाइटी सपोर्ट प्रोग्राम पारां 5 ॾींहनि जी तरबियती प्रोग्राम कयो वियो। यूरोपियन यूनियन जे फंडिंग ऐं इंटरनेशनल ट्रेड सेंटर जी सहकार सां मिठी थरपारकर में 5 ॾींहनि जी तरबियती प्रोग्राम जे इक़ामी तक़रीब में थरपारकर ज़िले जे समाजी तंज़ीम जे प्रोफेशनल स्टाफ खे वक्त सर इंटरप्राइज़ ते सिख्या ॾेई रोज़गार जा नवां गुण सिखाइण लाइ सिविल सोसाइटी सपोर्ट प्रोग्राम पारां बहितरीन ऐं वक़्ताइतो क़दम आहे, जंहिंसां थर जे माण्हुनि जी पैदावारी ऐं कारोबारी सलाहियतनि में हर क़िस्म जी तरबियती प्रोग्राम जे ज़रिए महारतनि में इज़ाफ़ो थींदो। पर उन सां गॾु हिननि खे हिन जदीद टेक्नोलॉजी मार्केट जी लाइन चाढ़ण जे बारे में पिण आगाही मिली है। इन मौके ते SSP जे ज़िले मैनेजर GM बजीर, सामी फाउंडेशन जे उज़मा गोपाल दास माली ऐं ॿियनि शिरकत कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।